अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां तव्हांजो ज़ुल्फ़कार। उमेद तव्हां सभु ख़ुशि हूंदव जिते जिते बि आहियो। मूंसां प्यारु कंदड़, मूंसां मुहबत कंदड़ ऐं मुंहिंजे कम खे साराईंदड़ सभिनी जे लाइ दुआ गो त जिते मुंहिंजो ख़ुशि हुजो ऐं मुंहिंजे लाइ जेके दुआऊं तव्हां वटि आहिनि, जेके नेक तमन्नाऊं आहिनि, उन्हनि जे लाइ तव्हांजी महिरबानी। असल में मुंहिंजे लाइव अचण जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त हफ़्तो खनि थियो आहे, मूंखे ख़बर न हुई त हफ़्तो खनि में इहा छा पई कहाणी हले। हिकिड़े चैनल ते कंहिं प्रोग्राम जो प्रोमो हले पियो, टीज़र हले पियो बल्कि, अने प्रोमो में सोहराब सूमरे हिकिड़ो जुमिलो चयो आहे त ज़ुल्फ़कार बुर्दी सॼी उमिरि खदड़नि सां कमु कयो आहे। हाणे असल में मूंखे दिली तकलीफ़ पहुती आहे, रंज पहुतो आहे, ऐंश पहुतो आहे इन हवाले सां त तक़रीबन 200 खां मथे टेलीफिल्म्स कयूं आहिनि, काफ़ी ड्रामनि में कमु कयो आहे, स्टेज ड्रामा कया आहिनि। कोई बि हिकिड़ो सीन, कोई बि हिकिड़ो एक्ट, कोई बि हिकिड़ो छा चवंदा आहिनि त एक्सप्रेशन जंहिंमें मूं खदड़े सां कमु कयो हुजे, मूंखे नथो लॻे त मां अहिड़े खदड़ा बि असांजे लाइ जेको आहे उहे बि पंहिंजी जाइ ते वक़्तनि वक़्तनि आर्टिस्ट कमु कंदा आहिनि, पर छाकाणि त ऑन रिकॉर्ड जेका शइ हूंदी आहे उनखे ई काउंट कयो वेंदो आहे ऐं कोट कयो वेंदो आहे। सो मूंखे ॾाढो हैरानगी थी, ॾाढो त सोहराब सूमरे जो हेॾो मतिलबु ब्रिलियंट कॉमेडियन। बाक़ी हाणे इहो आहे त जेकॾहिं तव्हां मज़ाक में कंहिंखे ईअं जुमिलो चई आंच पहुचाए वञो त इहा मज़ाक या कॉमेडी मुंहिंजे ख़्याल में त इहा चङी कोन्हे का। ऐं यकीनन सोहराब सूमरो तमामु सुठो कॉमेडियन आहे ऐं दुनिया में असां कॉमेडियन ॾिठा आहिनि, दुनिया जा कॉमेडियन ॾिठा आहिनि, पर हू बि जॾहिं मज़ाक या पैरोडी कंदा आहिनि त थोरो उनखे मतिलबु तारीख़ जाग्राफ़ी बि उन्हनि खे रखणु घुरिजे। आई थिंक मुंहिंजे ख़्याल में त सोहराब या त मुंहिंजो कमु ॾिठो कोन्हे को, या त सोहराब खे इहा ख़बर शायदि कोन्हे त मूं ज़िंदगी में जेको आहे सो कॾहिं बि अहिड़ो को एक्ट कोन कयो। हा विलन जा कैरेक्टर मिलनि था ऐं विलन जे कैरेक्टर्स में कॾहिं मुजरा बि थींदा आहिनि त कॾहिं ॿियूं शयूं बि थींदियूं आहिनि। उहो हिकिड़ो मवादु हूंदो आहे, हिकिड़ो कहाणी जो हिकिड़ो हिसो हूंदो आहे ऐं असीं एक्टर एक्ट कंदा आहियूं। ज़ाती तौर ते ईअं चवणु त ज़ुल्फ़कार बुर्दी सॼी उमिरि खदड़नि सां कमु कयो आहे त मूंखे हर्ट थियो त यार सोहराब किथे मूंखे ॾिठो आहे त मां खदड़नि सां कमु कयो। हा, हिकिड़ी फिल्म मूं कई हुई, टेलीफिल्म, उहा बि पंहिंजो KTN जी हुई, मरहूम अब्दुल हुसैन सारे जी डायरेक्शन में, दरिया ख़ान, उन में मूं सोहराब सूमरे सां कमु कयो हुयो। बाक़ी त मुंहिंजे ख़्याल में कंहिं बि अहिड़े खदड़े सां मूं कमु कोन कयो आहे। सो सोहराब मुंहिंजो जिगर आहे, मुंहिंजो जानी आहे ऐं मूंखे ख़बर कोन्हे, मूं कोन ॾिठो, मूंखे दोस्तनि वीडियो क्लिप्स व्हाट्सअप कया आहिनि ऐं संगत ॿुधायो त, ऐं मूं जॾहिं उहो ॿुधो त रूबी जेके लफ़्ज़ चवे थी त रूबी जी महिरबानी आहे। ऐं जेको उनखे सां छाकाणि त रूबी सां मूं कमु कयो आहे फिल्म हीर में, लाडली में, राजराणी ड्रामे में, हिन खां अॻु में मीरा ड्रामे में, त हुन जेके लफ़्ज़ चया त उनजे रिएक्ट में माना सोहराब एॾो पंहिंजी कॉमेडी खे झाड़ण जे लाइ, पंहिंजी कॉमेडी खे ॼमाइण जे लाइ त हीउ टोटली हिकिड़ो कॉमेडी प्रोग्राम आहे ऐं लाज़मी मुंहिंजे जुमिलनि खे सवा का कॉमेडी पैदा थी कोन थी सघे या टैग अची कोन था सघनि त ईअं ज़ुल्फ़कार बुर्दी खे जुमिलो हणी छॾणु। भई ज़ुल्फ़कार बुर्दी खे तूं घटि में घटि उनजी तारीख़ जाग्राफ़ी त रख, त उन जेको कमु कयो आहे त उन में किथे तो उनखे ॾिठो आहे त उन पंहिंजो खदड़े सां कमु कयो आहे। हिकिड़ो एक्ट कॾहिं ॿुधाए, हिकिड़ो एक्ट जेको ऑन रिकॉर्ड हुजे, टेलीफिल्म जो, स्टेज ड्रामे जो या टेली ड्रामे जो। मूंखे नथो लॻे, जेकॾहिं आहे त उहो भले कॾहिं ॿुधाए। बाक़ी हाणे मक़सदु इहो आहे त माना सॼी उमिरि माना मूंखे थोरी हैरानगी थी, ॾाढी तकलीफ़ पहुती, ॾाढी हैरानगी बि थी, तकलीफ़ बि पहुती त यार सोहराब जहिड़ो दोस्त माण्हू, पहिरीं माण्हू ऐं बहितरीनु कॉमेडियन आहे। मां लास्ट टाइम कपिल शर्मा जो कॉमेडी शो पियो ॾिठो, उन रेखा सां जेको आहे सो पर्सनल हिटिंग पे कई त रेखा उनखे सिंपल ॾाढो लाभाइतो जवाबु ॾिनो, जंहिं ते हू लाजवाबु थी वियो।
त हुन माना कपिल शर्मा जेको आहे बाक़ाइदा इंश्योर्ड करायो त मैडम मां ॼाणी वाणी तव्हांखे माना इहो पियो कयो त तव्हां जो रिएक्शन मां ॾिसां त तव्हां मूंसां नाराज़ था थियो, कावड़िजो था या हे हो कयो था। ऐं उहे जेके सुवाल हुया या जेके बि उनजी माना हिटिंग हुई उहा गैर मुहज़ब न हुई, उहा कॾहिं बि गैर मुहज़ब न हुई। ऐं उन में माना कंहिं बि क़िस्म जेको अहिड़ो माना लफ़्ज़ कोन हुयो जंहिंमें माना जेको आहे सो रेखा हर्ट थिए। सो दुनिया जा कॉमेडियन असां ॾिठा आहिनि, बहितरीनु जुमिलनि जी अदायगी थींदी आहे, टोटकेबाज़ी थींदी आहे, पर जॾहिं तव्हां को जुमिलो कंहिंखे तंज़ तौरु कंहिंखे टोक तौरु हणो था त अॻिले माण्हू हर्ट थींदो। सो मां कॾहिं बि न चवंदुसि, मूंखे तकलीफ़ पहुती आहे, मां पंहिंजी तकलीफ़ जो इज़हार मां पंहिंजे मुहबत कंदड़ पंहिंजे चाहींदड़नि पंहिंजे उन्हनि व्यूअर्स सां, भले थोरे जो मां विलन जा किरदार कंदो आहियां, थोरे जो नेगेटिव किरदारु कंदो आहियां, पर मुंहिंजी हिकिड़ी पर्सनल अपीयरेंस आहे, मुंहिंजी पर्सनल हिकिड़ी शोबिज़ में हिकिड़ी PR आहे, त उन्हनि सभिनी जूं बि बिल्कुलु दिलियूं हर्ट थियूं आहिनि। उन्हनि खे मां पंहिंजे इज़हार जे लाइ लाइव आयुसि। मूंखे इहा सिर्फ़ु रुॻो सोराब खां मूंखे शिकायत बि न चइजे, मूंखे सोराब जो ॾुखु पहुतो आहे त घटि में घटि हिकिड़ो ऑन रिकॉर्ड प्रोग्राम में जेको तव्हांजी तारीख़ जो हिसो थिए थी, ईअं न आहे त तव्हां प्रोग्राम ऑन एयर थिए ऐं उहो तव्हांजो हेॾो थी वञे, उहो प्रिज़र्व हूंदो आहे। उहो प्रोग्राम उहो MCR में वेंदो आहे, मेन लाइब्रेरी में जेको आहे सो उनजो क्लिप्स पिया हूंदा आहिनि, उहो कंहिं टाइम बि माना तव्हां जेको आहे सो तव्हां ऑन रिकॉर्ड हिकिड़ी शइ जंहिंजो मुंहिंजी ज़ात सां को तालुक़ु कोन्हे, ख़ासि तौर ते फ़नी ज़ात सां, फ़नी ज़िंदगी सां उहो तालुक़ु कोन्हे को तव्हां ईअं पाण खे खिलाइण जे लाइ, माण्हुनि खे खिलाइण जे लाइ ऐं अॻिले खे हर्ट करण जे लाइ हिकिड़ो जुमिलो चई था छॾियो। तव्हां जेकॾहिं को आर्टिस्ट मुंहिंजी तारीफ़ करे थो ऐं उहा बर्दाश्त नथी थिए सोराब सुमरे खां, त महिरबानी करे सोराब सुमरा मूंखे यादि थोरो मोते त रहम कर। केतिरा मतिलबु दोस्त मुंहिंजा जेके आहिनि सो हर्ट थिया आहिनि ऐं केतिरो मूंखे पंहिंजे ज़ाती तौर ते तकलीफ़ पहुती आहे। मां इन खां इनकार कोन थो कयां। खदड़ा बि आर्टिस्ट माना काफ़ी मेलनि में डांस कंदा आहिनि, हो कंदा आहिनि, हीअ कंदा आहिनि, हू कंदा आहिनि, बिल्कुलु, पर ऑन रिकॉर्ड चए थो, मां चवां ऑन रिकॉर्ड चए थो चवां, वरी मां इन ते स्ट्रेस कंदुसि त ऑन रिकॉर्ड मुंहिंजो कोई फिल्म जो टुकड़ो, मुंहिंजी कंहिं बि ड्रामे जो टुकड़ो, कंहिं बि स्टेज ड्रामे जो टुकड़ो, कंहिं बि स्टेज प्रोग्राम जो टुकड़ो, इवन मां बि एसि ताईं ॿधल आहे, भले एंटरटेनिंग प्रोग्राम जो माना को किथे कयो हुजे स्टेज ते जंहिंखे पब्लिक ॾिसंदी हुजे, उहो को टुकड़ो, उहो क्लिप हुजे जेको मां खदड़े सां डांस कई आहे या खदड़े सां कमु कयो आहे। सो मां हाणे वधीक छा थो चई सघां। सोराब कॉमेडियन आहे, सोराब माण्हुनि खे खिलाईंदो आहे, पर उहो खिलाइणु कहिड़े कम जो ॿियनि खे तकलीफ़ ॾेई, ॿियनि खे आंच ॾेई, ॿियनि जे रूह खे रहड़ूं ॾेई ऐं 15-20 माण्हुनि खे खिलायो। अलाह तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे, तव्हां सभिनी जी महिरबानी। मूं पंहिंजे हिकिड़े तकलीफ़ जो इज़हार कयो उन्हनि माण्हुनि सां जेके मूंसां प्यारु कंदा आहिनि, जेके मूंखे फेसबुक ते ॾिसंदा आहिनि, जेके मूंखे लाइक कंदा आहिनि, जेके मूंखे कमेंट कंदा आहिनि। तव्हां सभिनी जी महिरबानी। अलाह तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे। सोराब जे लाइ बि मुंहिंजी दुआ आहे त अलाह अञा हुनखे तरक़ी ॾे, अञा हुनजी कॉमेडी में निखार आणे, पर कंहिंखे पर्सनल हिट न कयो। सोराब भाई, अलीगुल भाई, जेके बि असांजा सिंधी कॉमेडियन आहिनि, असगर खोसो बि कॉमेडियन आहे, उहो बि हिट कंदो आहे, पॉलिटिकल हिट कंदो आहे, हे हो कंदो आहे, कंहिंखे पर्सनल माना कंहिंजी ज़ात ते न कंदो आहे। सो अलाह तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे। आर्टिस्ट बिरादरी आहियूं, हिकु लॾे जा माण्हू आहियूं। मूंखे हिकिड़ी ॾुखु पहुतो, तकलीफ़ पहुती, मां हुनजो इज़हार कयो आहे। कंहिं बि क़िस्म जी का बि इन में माइंड करण जी ॻाल्हि कोन्हे का। बाक़ी मां वरी बि अॼु बि मां चैलेंज ॾियां थो सोराब सुमरे खे, ऐं प्लस जेके बि माण्हू आहिनि जेके सम्झनि था सोराब सही कयो आहे, सही अमल कयो आहे, उन्हनि खे मां चवां थो माना काई हिकिड़ी वीडियो क्लिप जेकी मुंहिंजी एक्टिंग माना एक्टिंग फ़नी लाइफ सां में हुजे। हा, पर्सनल लाइफ हर कंहिंजी हूंदी आहे, पर्सनल लाइफ ते मूंखे छा थो करे, किथे आहे, कीअं छा आहे, उहा अलॻि शइ आहे, पर फ़नी लाइफ में हुन ॻाल्हि कई त सॼी उमिरि खदड़नि सां कमु कयो आहे, सॼी उमिरि। हाणे सॼी उमिरि सो बसि हाणे सोराब खे अलाह ख़ुशि रखे, मूंखे तकलीफ़ पहुचाए, ॿियनि खे खिलायो अथई, भला मुंहिंजे करे कंहिंखे त खिल मिली। तव्हां सभिनी खे अलाह ख़ुशि रखे। महिरबानी। मुलाक़ात।